बेतरफ़ सरहाड़ी में सिंधु दरिया मां केनाल कढण खिलाफ़ एहतजाज कयो पियो वञे। रेलवे ट्रैक ते धरणो हंयो वियो आहे। शहरनि रेलवे ट्रैक बंदि करे छॾियो। पंजाब खां कराची वेंदड़ ट्रेनुनि खे रोकियो वियो आहे। सरहाड़ी में सिंधु दरिया मां केनाल कढण खिलाफ़ एहतजाज कंदे रेलवे ट्रैक ते धरणो हंयो वियो आहे। शहरनि रेलवे ट्रैक बंदि करे छॾियो। पंजाब खां कराची वेंदड़ ट्रेनुनि खे रोकियो पियो वञे। अहम ख़बर हीअ तव्हांखे ॾियूं पिया। सरहाड़ी में सिंधु दरिया मां केनाल कढण खिलाफ़ एहतजाज कंदे रेलवे ट्रैक ते धरणो हंयो वियो आहे। शहरनि रेलवे ट्रैक बंदि करे छॾियो। पंजाब खां कराची वेंदड़ ट्रेनुनि खे रोकियो वियो आहे। अहम ख़बर खां अव्हांखे आगाही ॾियूं पिया त सरहाड़ी में सिंधु दरिया मां केनाल कढण खिलाफ़ एहतजाज कंदे रेलवे ट्रैक ते धरणो हंयो वियो आहे। शहरनि रेलवे ट्रैक बंदि करे छॾियो। ॿुधायो पियो वञे त पंजाब खां कराची वेंदड़ ट्रेनुनि खे रोकियो वियो आहे। सरहाड़ी में सिंधु दरिया मां केनाल कढण खिलाफ़ एहतजाज कंदे रेलवे ट्रैक ते धरणो हंयो वियो आहे। शहरनि रेलवे ट्रैक बंदि करे छॾियो। पंजाब खां कराची वेंदड़ ट्रेनुनि खे रोकियो वियो आहे। अहम ख़बर खां अव्हांखे आगाही ॾियूं पिया। सरहाड़ी में सिंधु दरिया मां केनाल कढण खिलाफ़ एहतजाज कंदे रेलवे ट्रैक ते धरणो हंयो वियो आहे। शहरनि रेलवे ट्रैक बंदि करे छॾियो। ॿुधायो पियो वञे त पंजाब खां कराची वेंदड़ ट्रेनुनि खे रोकियो वियो आहे। सरहाड़ी मां अहम अपडेट्स नाज़रीन अव्हांखे ॾींदा पिया हलूं। सरहाड़ी में सिंधु दरिया मां केनाल कढण खिलाफ़ एहतजाज कंदे रेलवे ट्रैक ते धरणो हंयो वियो आहे। शहरनि रेलवे ट्रैक बंदि करे छॾियो। पंजाब खां कराची वेंदड़ ट्रेन खे रोकियो वियो आहे। सरहाड़ी में सिंधु दरिया मां केनाल कढण खिलाफ़ एहतजाज कंदे रेलवे ट्रैक ते धरणो हंयो वियो आहे। धरणे जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर रियाज़ ज़रदारी सां। रियाज़, अपडेट कजो ही जेको धरणो हंयो वियो आहे। जी बिल्कुल, तव्हांखे मां अहम करे ॿुधाईंदो हलां। सरहाड़ी भरिसां ॻोठ बख्शो जमाली वटां सिंधु दरिया मां पंजाब समराज तरफ़ां गैर कानूनी 6 केनाल कढण जे ख़िलाफ़ सरहाड़ी भरिसां रेलवे जेको आहे ट्रैक आहे ॻोठ बख्शो जमाली वटि 6 माण्हुनि जेको आहे रेलवे ट्रैक ते धरणो हणी पंजाब ख़िलाफ़ नारेबाज़ी कई आहे। जॾहिं त पंजाब खां कराची वेंदड़ हज़ारा एक्सप्रेस रेलगाॾी खे बि रोकियो वियो, जिते केतिरनि स्टेशन ते रेलवे ट्रैक पिणु रोकी वियूं आहिनि। जॾहिं त ट्रेन खे एहतजाज कंदड़ मछलियल माण्हुनि रोकियो आहे। जॾहिं त समय जेके तइदाद में जिस्कम ऐं सिंध सभा शागिर्द तनज़ीम पारां वॾे अंग में जेको आहे धरणो लॻल आहे। हिन ताईं जेको आहे रेलवे ट्रैक बहाल न थी सघियो आहे। जॾहिं त अञा ताईं जेको आहे धरणो जारी आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां वॾे तइदाद में हिते जेको आहे पुलिस नफ़री ऐं ॿिया ऑफिसर रेलवे जा जेके पहुची चुका आहिनि। जी रियाज़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।